नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि स्समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिज्सुम मिन अमलि शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ़्लिहून। हर क़िस्म जी तारीफ़ हम्दो सना बुज़ुर्गी वॾाई अल्लाह वहदहु ला शरीक जे लाइ जेको हिन पूरी काइनात जो अकेलो ख़ालिक ऐं मालिक आहे। दुरूद व सलाम प्यारे पैगम्बर जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात ते जिनके अल्लाह ताला न पूरी कायनात जे लाइ रहमत बनाए मबूस फरमायो। मुख्तसर हम्द सलात खां बाद मुअज़्ज़ज़ सामीन इकराम साईं जेको मौज़ू ॾिनो आहे वक़्तु 15 मिंट आहे। मुझो तो ख्याल है तो दुआ कजे शेख साहब भी कॾां वञिणो आहे। बहरहाल असांजे हिन दौर में जेके बुरायूं ॾिसूं था, बेहय जा कम ॾिसूं था, जे क़ुरान जो मुतालो तव्हां कंदो कंहिं क़ौम खे अल्लाह सिर्फ़ शिरक जे करे तबाही बर्बाद कयो, कंहिं क़ौम खे अल्लाह सिर्फ़ माप ऐं तौर जे करे कमी बेशी जे करे तबाही बर्बाद कयो, कंहिं क़ौम खे अल्लाह ताला अंगलामबाज़ी जे करे तबाही बर्बाद करे छॾियो। हाणे मूंखे ॿुधायो त पंहिंजे हिन माशरे में केतिरियूं बुरायूं आहिनि। कंहिंजी ॻाल्हि कजे कंहिंजी करे असांजे हिन माशरे में पहिरें वारे माशरे खां बेइंतिहा बुरायूं मौजूद आहिनि। अल्लाह ताला मुशरिक क़ौम ॾे सभ खां पहिरीं नूह अलैहिस्सलाम खे मोकिलियो, जंहिं 950 साल तबलीग कई। घणा साल? मूं चयो तव्हां ॿुधो, मैदान में लहो त ख़बर पियो। हींअर भले कीअं वेठा, अल्लाह तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे। हाँ यार या मौली साहब कॾहिं तक़रीर बंदि कंदो, साईं वरी आख़िरी ख़िताब कंदो, दुआ कंदो, निकिरी वञो। पर आफ़रीन आहे 950 साल तबलीग आहे, पर छाती क़ौम चए वक़ालू ला तज़रुन्ना आलिहतकुम वला तज़रुन्ना वद्दन वला सुवाअन वला यगूस व यगूक व नसरा। नबी जी ॻाल्हि न आहे मञणी, पैगंबर जी ॻाल्हि न आहे मञणी। ही जेके पंहिंजा पंज आहिनि, घणा? पंज त ॿुधा अथव न। पंज पंहिंजा महबूद आहिनि, इन्हनि खे छॾणो न आहे, इन्हनि खे पकड़े रखणो आहे, इन्हनि जे दामन में चंबणो आहे। इहे ई असांजा गौस आहिनि, इहे ई दातान, इहे ई मुश्किल कुशान, इहे ई हाजत रवान। इन्हनि जी असांजी हिननि ताईं, ही वरी रब ताईं। इहो ई साॻियो अक़ीदो आहे जेको अॼु मुस्लमान सॾाइण वारे जो अक़ीदो आहे। 950 साल खां पोइ आख़िरकार अल्लाह जो नबी आहे, तंग थी पियो, चई मालिक फ़ैसिलो कर, मुंहिंजो फ़ैसिलो थी वेंदो। पर मुंहिंजा नबी बाद में न चयो जां फ़ैसिलो कहिड़ो आहे। चई हाणे ॿेड़ी ठाह। ॿेड़ी ठही वई। चई हाणे हिन में उहे माण्हू सवार कर जिन तो ते ईमान आंदो आहे। तौहीद परस्तन में सवार कर, मुशरिक में सवार न थींदो। गैरुल्लाह जो पुजारी हिन में सवार न थींदो। कबर जो पुजारी, अलम जो पुजारी, अगड़ी ऐं थिगड़ी जो पुजारी, इहे हिन में शामिल न थींदा। यादि रखिजो, छो ही उहे माण्हू बचंदा जिन खे अल्लाह ताला तौहीद सां नवाज़ियो आहे। उहो ॾींहुं अची वियो। अल्लाह चए थो त जॾहिं तबाही का जहिड़ी तहिड़ी कान हुई, अल्लाह आसमान खे चयो त वसण शुरू कर, ज़मीन खे चई त पाणी ॾियणु शुरू कर। वही तजरी बिहिम फी मौजिन कल जिबाल
वनादा नूह इब्नहु वकान फी मादिल या बुनय्या अरकम मअना वला तकुम मअल काफिरीन क़ाल सआवी इला जबल यासिमुनी मिनल मा क़ाल ला आसिमल यौम इल्ला मिन अम्रिल्लाह। जी पानी इएं हुजे, छोलियूं अहिड़ियूं जहिड़े जबलनि वांगुरु, पानी जे मथां पाणी आ। मुसलमान उन बेड़ी में सवार अचानक अल्लाह अचे थो त नज़र पइजी वई पुट ते कंहिंजी, नूह अलैहिस्सलाम जी। या बुनय्या अरकम मअना, पुटड़ा असां सां गॾु सवार थी, काफ़रनि मां न थी। क़ाल सआवी इला जबल यासिमुनी मिनल मा, बाबा जबल ते चढ़ी पाणीअ खां बची वेंदुसि। क़ाल ला आसिमल यौम, ओ मुंहिंजा पुटड़ा, अॼु मुंहिंजे रब जे रहम खां सवा को बचण वारो कोन अथई। मञा थो त तुंहिंजो पीउ नबी आहे, पर अॼु मूंखे बचाइण जो अख़्तियार कोन अथई। पूरी क़ौम एतिरे क़दुर जो संदी ज़ाल बि तबाही बर्बाद थी वई। पंहिंजी ज़ाल खे नूह अलैहिस्सलाम न बचाए सघियो, पंहिंजी ज़ाल खे लूत अलैहिस्सलाम न बचाए सघियो, पंहिंजे पुट खे नूह अलैहिस्सलाम न बचाए सघियो। वहाल बैनहुमल मौज फकान मिनल मुग़रक़ीन, अचानक अहिड़ी मौज आहे, गुफ़्तो शनीद हले पई, ॻाल्हियूं हलनि पियूं, अहिड़ी मौज आहे जो पुटनि जे साम्हूं ग़र्क़ थी वियो। वनादा नूह रब्बहु फक़ाल रब्बि इब्नी मिन आली व इन्न वअदकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन। क़ाल या नूह इन्नहु लैस मिन आलिक इन्नहु अमलुन गैरु सालिह फला तसअलनि मा लैस लक बिइल्म इन्नी अइदुका अन तकून मिनल जाहिलीन। अल्लाह चए थो नूह पंहिंजे रब खे पुकारियो, ओ मुंहिंजा मौला, मुंहिंजो पुटड़ो मुंहिंजे आल मां, मुंहिंजे ख़ानदान मां हो, तुंहिंजो वाइदो बि सचो आहे, तूं त हाकिमनि जो हाकिम आहीं। छा फरमाई? इन्नहु अमलुन गैरु सालिह, ए नूह तुंहिंजे पुट जा अमल चङा कोन आ, बद किरदार इंसान हो, हिन जो किरदार चङो कोन हुयो। फला तसअलनि मा लैस लक बिइल्म, मूंखां उहो सुवाल न कर जंहिंजो तोखे इल्मु न आहे। ऐं तोखे नसीहत थो कयां त तूं बि गाफ़िलनि मां थी वेंदे। अल्लाह तुंहिंजी पनाह थो घुरां, ॿीहर कॾहिं बि कंहिंजी सिफारिश कोन कंदुसि। हाणे मूंखे ॿुधायो त हिकिड़े जुर्म जे करे पूरी क़ौम तबाही बर्बाद थी चुकी। अॼु असांजे माशरे में केतिरा जुर्म आहिनि। बहरहाल मुंहिंजो टाइम मुकमल थी चुको, साईं खे केॾांहुं वञिणो आहे। त हाणे मूंखे ॿुधायो त अल्लाह तबारक व तआला हिकिड़े जुर्म जे करे, जे अल्लाह जे रसूल फरमायो मुंहिंजी उम्मत जे मथां बि अहिड़ो वक़्तु ईंदो जो इहे ज़मीन जे अंदरि दॿाया वेंदा, इन्हनि जा इन जे मथां पत्थर वसाया वेंदा, मस्ख़ उन्हनि जी सूरतुनि खे तब्दील कयो वेंदो। क़ील मता ज़ालिक या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल, इहा नौबत कॾहिं ईंदी, इहो मामिलो कॾहिं थींदो जो मथां खां हिननि जे मथां पत्थर वसंदा? उहे पत्थर कहिड़ी क़ौम ते वसिया? लूत अलैहिस्सलाम जी क़ौम ते। हिन जी बुछड़ी आदत हुई, जेके अगलामबाज़ी कंदा हुया, जेके छोकरनि जे पोयां हूंदा हुआ, जेके मर्द सां ही गैर फितरी अमल कंदा हुआ। लूत अलैहिस्सलाम खे अल्लाह मोकिलियो त सम्झा पंहिंजी क़ौम खे सम्झाए पियो, सम्झण जे लाइ तयारु कोन्हे। छा असांजे माशरे में इहो गंद या बेहयाई न आहे? अल्लाह माफ़ करे, अहिड़नि माण्हुनि खे इबरत हासिल करणु घुर्जे। अल्लाह ताला आज़मायो, जॾहिं अज़ाब जो टाइम आयो त ॿिनि सोणनि छोकरनि जी सूरत में अल्लाह मोकिलियो फ़रिश्तनि खे। जीअं ई घर पहुता, क़ौम वारा भॼंदा अचनि, अची तंग कयूं लूत अलैहिस्सलाम खे, असांजे हवाले कर। अलैस मिनकुम रजुलुन रशीद, छा तव्हां में को बि चङो माण्हू कोन्हे? अरे तव्हां में को चङो आहे? तव्हां में को इज़त भरियो माण्हू आहे? मूंखे हिन महिमाननि जे अंदरि रुसवा करणु पिया चाहियो। महिमान छा सोचींदा त ही ॿाहिरि जा माण्हू आया आहिनि त अहिड़ी क़ौम का बेहया आहे जो महिमान मां मुड़ण वारी कान्हे। बस सही आहे। हाउलाए बनाती, ही मुंहिंजूं न्याणियूं, उन्हनि सां तव्हां निकाह कयो। चवण लॻा असांखे मायुनि सां कहिड़ो वास्तो आहे? ओ मालिक जेका फितरी शइ पैदा कई आहे,
ही बदबख्त अंदा असांजो माइन में छा वञे। असां बस हिकिड़ी ॻाल्हि था कयूं हवाले कर असांजे जॾहिं तमामु घणो प्रेशर विधो नबी परेशान थी वियो अल्लाह ताला मोकिलिया फ़रिश्ता जेके उनखे चऊं लूत अलैहिस्सलाम के अल्लाह जा नबी तव्हां घबरायो न ही असां ताईं तव्हां ताईं पहुची वियो असीं त फ़रिश्ता आहियूं अल्लाह जे तरफ़ां। हिते हिकिड़ो नुक़्तो ज़ाहिर थियो जेके माण्हू चवंदा आहिनि त नबियुनि खे ग़ैब जो इल्मु हुयो जेकॾहिं लूत अलैहिस्सलाम खे इल्मु हुजे त ही जेके ॿ छोकिरा आहिनि असल में फ़रिश्ता आहिनि ही इंसानी सूरत में मूं वटि वेठा आहिनि मुंहिंजे साम्हूं छा क़ौम खे जो मिंठू करे आ छा क़ौम खे समझाए आ छा एतिरो ख़ौफ़ करे आ न उनखे पकाई फ़रिश्तनि ताईं पहुची कोन था सघनि पर जॾहिं उन्हनि ॿुधायो पोइ हुन यकीन कयो त हा बेली वाक़ई फ़रिश्ता आहिनि तूं तव्हां तयारी कयो छा सुबुह वेझी कान्हे कि वेझी आहे कि तव्हां उहे माण्हू जेके पाक दामन आहिनि उहे माण्हू जेके न बुछड़े कम खां बचियल आहिनि उन्हनि खे तव्हां कढी निकिरी वञो हितां निकिरी वञो तव्हां पर तव्हांजी ज़ाल हिते रहंदी तुंहिंजी घरवारी हिते रहंदी उहा बि तबाह थियण वारनि सां गॾु तबाह थींदी। पोइ अल्लाह फरमाए थो त मूं हिननि जे मथां वजलना आलिहा साफिलहा वमतरना अलैहि हिजारत मिन सिज्जील मंजूद मूं हिननि जे छा कयो चई हेठी ज़मीन मथे मथी ज़मीन हेठी मांस कीअं पूरी चकी जी चकी अल्लाह खई मथां खां वरी हिननि खे हेठि उछलाई ऊंधो करे चीन जे मथां मूं पत्थर वसाया पक्का पहण वसाया जेके तह ब तह पूरनि खे तबाही बर्बाद करे छॾियईं। छा ते अल्लाह गज़बनाक थियो छा ते अल्लाह कावड़ियो हिननि जी बदफेली जे करे त अल्लाह जे रसूल जो बि फरमान आहे त मुंहिंजी उम्मत जे मथां बि अहिड़ो वक़्तु ईंदो जो इहे माण्हू पत्थर वसिया वेंदा कीअं पाण फरमायूं जॾहिं ॻाइण वारा जा आलात आम थी वञनि ॻाइण वारा छा ख़्याल आहे हींअर तव्हां त कोन ॿुधो न गाना बा माशा अल्लाह केॾा सुठा आहियो तव्हां मर्द औरत नंढा वॾा जंहिं वटि मोबाइल ऐं गाना न हुजनि सम्झ तुंहिंजी ज़िंदगी वीचारे जी ईअं आहे पाण फरमाइनि जा हालात आम थी वेंदा ज़रूर न आहे त तुंहिंजे घर में तबलो वॼे ज़रूर न आहे त तूं मीरासी घुराए मंगनहार घुराए तूं घर में दुल वॼाई तरीक़ा त घणी न ॿुधण जा बाबा जेकॾहिं तो टच न आहे सादी मोबाइल आहे उनमें बि कार्ड लॻो पियो आहे तुम्हें हर शइ गंद मौजूद आहे फरमाई ॻाइण वारियूं आम थी वेंदियूं कोन आम ॿियो ख़बर हींअर टिकटॉक ते शरीफ़नि जा नाला अची विया छोरी वञी पंहिंजे मुंहुं टिकटॉक ते गानो ॻायो पोज़ ॾेखारियईं यकीन कर त पूरे इलाइक़े मशहूर थी वियो ओ शरीफ़ माण्हू कंध झुकाए थो ले यार छोरी त पाण खे ख्वार करे छॾियो इहो ई त आहे तव्हांजो त आम शयूं थी वेंदियूं पर ॿुधाए हिनखे गस कंहिं ॾिनो हिनखे रस्तो कंहिं ॾिनो हिनखे औज़ार ख़रीदो करे कंहिं करे ॾिनो इहो मोबाइल कंहिं ॾिनो तो अॼु ॾिनो आहे तुंहिंजी ज़ाल खां मोबाइल त मूंखे वापसि करे ॾेखार तोखे सलाम कयां अॼु राति वञी चइजाबा मौली साहब वॾी सख़्त तकीर कई आहे मोहतरमा बसि अॼु खां पोइ तूं जेको आहे मोबाइल कान हलाईंदीअ मूंखे उमेद आहे त अॼु खां पोइ तूं घर में घिड़ी बि कोन सघंदे जी छो अल्लाह जा बाना तो पाणी हुनखे रस्तो कढी ॾिनो हाणे तोखे छॾी ॾिठी हा तूं ॾिसंदे बाक़ी मूं ॾोहो कयो आहे तुंहिंजो फरमाए ॻाइण वारियूं आम थी वेंदियूं शराब आम पीतो वेंदो हींअर कंहिं वटि पैसा आया कोन न बोतल हथ में आई कान्हे माना फ़ख़्रु सम्झंदो आहे शराब पीअण खे या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लाम रिजसुन मिन अमलि शैतान फज्तनिबू लअल्लकुम तुफ्लिहून ओ ईमान वारो था फरमायूं ओ ईमान वारो
शराब जो पीअण, जुआ जो रहण। जुआ तव्हां कोन रहो न, माशाअल्लाह। उन एप माण्हुनि खे तबाही बर्बाद करे छॾियो। नवां नवां जुआ जा तरीक़ा, बनियूं विकामी वियूं, प्लाट विकामी विया, घर विकामी विया, मौत अची वियो, ख़ुदकशियूं आम थी वियूं। हाणे मूंखे तव्हां ईमानदार सां ॿुधायो त हिकिड़े माण्हू खे एप जे ज़रिए हुन जुआ कई, 10,000 रुपया लॻाई, 10,000 ते हुनखे 2 लख रुपया मिली विया, हू त बगल वॼाईंदो, हू त डोल खणी पूरे लाइ ख़बर अथई छा थियो? 10,000 में मूंखे 2 लख रुपया मिलिया। न न, हा यार मूंखे बि एप ठाहे ॾे। चाचा छो जो जेको ठाहे ॾींदो वरी कंपनी हुनखे अलॻि ॾींदी आहे त तो वाकई अहिड़ो बेहयाई जो कमु कयो, तूं हिनजो लाइक़ ई तोखे पैसा ॾिना वञनि, छो अञा कम खे वधा। ईअं कंदे कंदे पूरे इलाइक़नि में इहे शयूं पखिड़िजी वियूं। मायूं पंहिंजे पुटनि खे, अक्सर मूं वांगुरु वीचारियूं हलाइण कोन ॼाण, ईमानदारी मूंखे हलाइण कोन थो अचे, ॻाल्हि अथव सिधी। टच मोबाइल मूंखे हलाइण कोन अचे, बल्कि जेकी सादी मोबाइल आहे न, इन खे बि वधीक सम्झां कोन थो, हिन में आहे छा मुंहिंजो कॾहिं कोड लॻियो त पैसा भराए पोइ हुनखे खोलाईंदो आहियां। अबा तूं माहिर रही न, वरी पाड़े जी हुजूं, हा मासी मूंखे इलाही कमु सुठो ईंदो आहे, अबा मुंहिंजा त 2,000 वठण में पैसा लॻा। कहिड़ा धंधा शुरू कया अथव अल्लाह जा बानो। यसअलूनक अनिल खम्रि वल मैसर कुल फीमा इस्मुन कबीर। ओ मुंहिंजा प्यारा तोखां माण्हू था पुछनि त शराब जो पीअणी, जुआ जो रहण कीअं आहे? चओ 2 गुनाह जा कम अथव। या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसर वल अंसाब वल अज़लाम रिजसुम मिन अमल शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ्लिहून। ओ ईमान वारो, अल्लाह कंहिंखे मुखातिब आहे? ओ के काफ़िर के मुखातिब कोन्हे। अल्लाह तोसां खिताब पियो करे। तुंहिंजी दावा है ना मुसलमान आहियां, तुंहिंजी दावा है त रब खे मञां थो, तुंहिंजी दावा है त पैगंबर ते मूं ईमान आंदो आहे। जी ॿुध ईमानदार, जी मुंहिंजा रब, इन्नमल खम्रु वल मैसर वल अंसाब वल अज़लाम, जी शराब जो पीअण, जुआ जो रहण, ही बुत ऐं धारा। धारा सम्झो था? धारा अॻे हाण भाईंदो कोन था अचनि साईं, अहिड़ी था वञनि न, हाँ अञा हलन था धारा। ये जोगी पिया हलंदा आहिनि, पिया पिनंदा आहिनि वीचारा। जोगी मूंखे ढारो हणी ॾे त मुंहिंजो फिलाणो किथे आहे? हाणे जोगी जो पंहिंजो ठिकाणो कोन्हे, मशहूर आहे जोगी न कंहिंजा मिट। हा बा, किथे जोगी हुजनि था न मथां कावड़जी पवनि। हाणे मूंखे ॿुधा त जेके पंहिंजो ठिकाणो न आहे, जेके ख़बर न आहे त हले किॾां पियो वञा, किॾां थी, उन खे जे ढारो हणी ॾे। अलाह चओ त धारा। ॿियो फाल, फाल सम्झो था? हथ ॾेखारींदो साईं, ॾिस त मुंहिंजी क़िस्मत में छा लिखियो आहे। हाणे हू तोखे ॿुधाईंदो त तुंहिंजी क़िस्मत। हाणे ईमानदार सां ॿुधायो, ॻाल्हि मूंखे सही ॿुधायो। तव्हां जॾहिं ढारे वारे ॾे या क़िस्मत मालूम करण ॾे वियो, हुन तव्हांखे ॿुधायो, वाह साईं वाह, अरे वाह, तोखे त लखे अचण वारा आहिनि, तुंहिंजो त हितां कमु थियण वारो आहे, तुंहिंजो फसल ईअं थियण वारो आहे, तुंहिंजो थियण वारो आहे। आख़िर में हथ ॾिजे साईं, तुंहिंजी वॾी महिरबानी, तो मूंखे ख़ुशख़बरी ॾिनी, रुपयो कोन ॾींदेसि। वञण साईं तुंहिंजा तुंहिंजी हल ॾे, तुंहिंजी त तबाही तबाही बि नज़र अचे। पिरसी जी बादशाह था जो करे ॿुधाएसि थो त तबाही थी नज़र अचनि। उस्ताद वारी माई त साल में मरी वेंदई, मुश्किल त मां शादी कई मरी, ॿी किथां कंदुसि? तुंहिंजो ही कमु जेको आहे न, इहो तबाह थियण वारो अथई। की फ़कीर साहब को रस्तो ॾे, चइबा रस्ता ईअं त कोन मिलंदा आहिनि बाबला, कुझु ख़र्च करणा पवंदा। हाणे ख़र्च जे मुले ॾे वेंदो सही, ताबीज़ लिखी ॾे, मुले विचो तॾहिं भागा मस त पहुतो ई, 5 ॾींहंनि खां बेरोज़गार वेठोसि। पोइ जॾहिं तो पंहिंजो ॾुखड़ो बयानु कयो, के इश्क जा मारियल, के मोहबत जा सटिल,
के वरी भींग जा सटल, के ये ज्वारी ज्वा जा सटल, के कबूतर बाद कबूतर जा सटल। हाँ, कई ज्वान जा तरीक़ा निभागन जा। हू बि ॾिसे थो भी फाथल आहे, चेर ॻाल्हि ॿुध, तुहारी जेको कमु आहे न ॾाढो ॾुखियो आहे। साईं हिन कयो, फ़कीर साहब कुझु कयो, मौली साहब चई चई भाउ आऊं छा कयां भला। चङो हाणे तो मिंटूं कयूं आहिनि, हाणे ॻाल्हि ॿुध, आऊं कोशिशि कंदुसि, पर तुंहिंजो इहो तावीज़ लिखबो ज़ाफ़रान जे पाणी सां, लिखंदो ज़र्दीअ सां। पोइ साईं भला आयो ख़र्च, कीअं ख़र्च 20-25 बाबा, वठंदो 5 रुपए जी, वरतई मिसकीन खां, मिसकीन जा भागो भले इहो लुटिजे। जेको रब जे दर खे छॾींदो, ज़िल्लत उन जी मुक़दर आहे, दर दर उन जूं ठोकरूं अथसि। अल्लाह जा बानो, अल्लाह फरमाए थो फजतनिबू लअल्लकुम तुफ्लिहून। आऊं रब तो चवां त हिन खां बचो, तां त तां कामयाब थियो। पाण फरमायो त शराब आम पीतो वेंदो, शराब आम पीतो वेंदो। जीअं ॿी हदीस आहे सही बुखारी में, अल्लाह जो रसूल फरमायो मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो को वक़्तु अचण वारो आहे, यस्तल हिर वल हरीर वल माज़िफ वल ख़मर, त ही ज़िना खे हलाल समझंदा, ही रेशम खे हलाल समझंदा, ही ॻाइण वॼाइण खे हलाल समझंदा, ही शराब खे हराम समझंदा। मुंहिंजी उम्मत ते अहिड़ो वक़्तु अचण वारो आहे, ही ज़िना खां घटि पासो कंदा। अॼु केतिरियूं शिकायतूं आहिनि, अॼु केतिरियूं शयूं आम थी वियूं आहिनि। हिकु मुस्लमान जी सूरत में ज़िना एॾो वॾो ॾोह आहे। जो चोथुनी मूं सही बुखारी में रिवायत पढ़ी, इब्राहिम बिन मैमून तो चवे त ज़माना जाहिलियत में मूं जबल ते बकरियूं बेचारियूं, मूं ॾिठो त कुझु भोलड़ा गॾु थिया आहिनि। ॿिनि भोलड़, हिकिड़े भोलड़ी खे भोलड़े खे, बांदर ऐं बांदरी खे संसार पिया कनि। छा पिया कनि? संसार पिया कनि। ऐं उन संसार करण में मूं बि उन्हनि जी मदद कई। इन जी तशरीह में बि रिवायत अचे थी त हिकिड़ो चए थो मूं जबल ते पे बकरियूं चारियूं क़ौम जूं, ॾिठुमि त हिकिड़ो बांदर बांदरी खे वठियो पियो अचे, अची सुतो हुन जे ॿाण जे मथां पंहिंजो मथो रखी सुम्ही रहियो। बांदर साहब खे निंड अची वई। की हुतां खां वरी ॿियो हिकिड़ो बांदर नंढो हुतां गुज़रियो, हिन बांदरी खे इशारो कयो, हिन आस ते पंहिंजो हथु कढियो, सिधो हली वई। ऐं मूं ॾिठो त हुन सां हुन बुराई बि कई, सोबत बि कई, हालांकि जानवर आहिनि। वरी जो वापसि आई, आस्ते आस्ते हथ मथे करे न कंध रखण लॻी त हू जागी पियो। जागण सां वॾी हुनखे रड़ कई, अहिड़ी रड़ कई जो अलाए किथां खां बांदर गॾु थी विया, रड़ियूं बि करे पियो, इशारा बि करे पियो। तेसिताईं चए थो ॿिया जेके बांदर हुआ हुनखे ॻोल्हण, हिकिड़े बांदर नंढे खे वठी आया, मूं सुञातो इहो इहो जो कने वठी वियो, उते बिहारे मुंहिंजे साम्हूं हुनखे संसार कयूं। मूंखे ॿुधायो, हिकिड़े बांदर में बि गैरत आहे, हिकिड़े जानवर में बि गैरत आहे, हिननि में निकाह कोन्हे, पर जी जेका मोह सां हलंदड़ हुई वरी अचानक निकिरी वई। ऐं हिननि में आदत हुई त जेका जंहिंजी आहे, जे बुराई कई त हुनखे संसार कयो वेंदो। शरीयत बि आती चए असांजी, छो एॾो गुनाह आहे, हिन जो सर कलम कोन कयो वेंदो जो जल्दी रूह निकिरी वञेसि, हिनखे फांसी ते कोन चाढ़ियो वेंदो जो जल्दी मरी वञे, न, हिनखे अधु खॾे में रखी जिस्म बाक़ी ॿाहिरि रखी हिनखे पत्थर हणी मारणो आहे। पोइ कलाक में मरे, 2 कलाकनि में मरे, 3 कलाकनि में मरे, हिकिड़े पत्थर सां मरे, जेसीं ताईं मरे नथो तेसीं ताईं हिनखे पत्थर हणनि। केॾो वॾो गुनाह आहे। अल्लाह इंतिहाई गैरत में ईंदो आहे जॾहिं हुनजो बानू ऐं बानी ग़लति रस्तो अख़्तियार कंदा आहिनि, जॾहिं शइ जो इर्तिकाब कंदा आहिनि। वला तक़रबू ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतुन व साअ सबीला। अल्लाह मूंखे तव्हांखे तमामु इंसान खे छा फरमायो? ज़िना जे वेझो न वञिजो। छो? रस्तो बुरो अथई, बेहयाई जो कमु अथई। हिन रस्ते जो राही यकीन कयो तबाही बर्बाद थी चुको।
उनखे का शइ कान बची, न ज़मीनूं बचियूं, न कारोबार बचियो, न इज़त बची, हर लिहाज़ खां ज़लील थी वियो। वल्लज़ीन ला यदून मअल्लाहि इलाहन आखर वला यक़्तुलून अन-नफ्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल-हक़्क़ि वला यज़नून वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा। जी मुंहिंजा बाना मूंखे छॾे करे ॿियनि खे कोन सॾींदा, मुंहिंजो दर छॾे करे दर दर जूं ठोकरूं कोन खाईंदा। जेतिरी वॾी क़बर आहे तेतिरो वॾो सजदो पियो कंदो, उते ई मिटी खाईंदो ऐं खाराईंदो, घर खणी ईंदो। अब छा ला जी बाबा या खाक खाराए बि न मरीज़नि खे शिफ़ा मिलंदी। मिटी पाइदन आहे, मिटी ज़हर आहे। तारसा जे नंढो ॿार मिटी खाईंदो आहे, हुनजो मुंहुं फिको थींदो आहे, पेट ई सुॼी वेंदो आहे। डॉक्टर छा तव्हांखे चवंदो, बाबा ही ज़हर पियो खाए मिटी, ॿार ते नज़र रखो, हिनखे अकेलो न छॾियो। ऐं ही वरी ख़रीद करे, ख़रीद छा करे बल्कि तव्हां खणी पाण बि खाईंदो, पंहिंजी घरवारी खे बि खाराईंदो। छा थींदो, जीअं औलाद कोन थो थिए न, अॼु त पाण ॿई मिटी खाक खाऊं। अबा जेकॾहिं खाकुनि सां औलाद थिए हा ऐं भाइदो को मसलो ई कोन, पोइ डॉक्टरनि जी ज़रूरत कहिड़ी हुई, पोइ इलाज जी ज़रूरत कहिड़ी हुई, खाक खाए ॿार थी वियो। भला थी सघे थो ईअं? लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्दि यख़्लुक़ु मा यशा यहब लिमन यशा इनासा व यहब लिमन यशा ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुक्रान व इनासा व यजअलु मन यशा अक़ीमा इन्नहु अलीमुन क़दीर। जी ज़मीन आसमान जी बादशाहत अल्लाह जे लाइ, जे जीअं वणे तीअं पैदा करे, जेके चाहे धीअरूं ॾे, जेके चाहे पुट ॾे, जेके चाहे धीअरूं ऐं पुट ॿई ॾेई छॾे। ऐं वयजल मन यशा अक़ीमा, जेके चाहे बेऔलादी सॾु करे छॾे। इन्नहु अलीमुन क़दीर, ॼाणे थो ऐं ताक़त बि रखे थो। त मुंहिंजा मोहतरम, हिते अल्लाह ॿुधाए थो त मुंहिंजा बाना कॾहिं बि मूंखां सवा ॿिए दर किथे कोन वेंदा। वला यक़्तुलून अन-नफ्स अल्लती हर्रमल्लाहु इल्ला बिल-हक़्क़ि वला यज़नून। कि नाहक कंहिंजो खून कोन कंदा, ही ज़िना जे वेझो न वेंदा। जंहिं बि इहो कयो चई गुनाह जो कमु कमायाई। हदीस ॿुधी चुको तव्हां पहिरीं सही बुखारी जी, जॾहिं ज़ानी ज़िना कंदो आहे, जॾहिं शराबी शराब पीअंदो आहे, जॾहिं चोर चोरी कंदो आहे, उन वक़्तु जे मन में ईमान न हूंदो आहे, ईमान निकिरी ईंदो आहे ॿाहिरि, ताजो वापसि थिए उन कम खां। त मुंहिंजा मोहतरम, वक़्तु काफ़ी थी चुको। ॻाल्हि आहे त अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में क़ौमुनि जूं तबाहियूं ॿुधायूं असांखे। कुल्लन अख़ज़ना बिज़ंबिही, अल्लाह चए थो जिन खे मूं पकड़ियो, जिन खे मूं सज़ा ॾिनी, मूं उन्हनि ते ज़ुल्म कोन कयो, हिननि जे गुनाहनि जे करे खे सज़ाऊं ॾिनियूं वियूं। ऐं यकीन कयो त इहे सभु जा सभु गुनाह असांजे माशरे में मौजूदु आहिनि। असांखे कोशिशि करणु घुरिजे त असां पंहिंजो पाण खे हिननि गुनाहनि खां बचाइण जी कोशिशि कयूं ऐं सही माना में अल्लाह जे रसूल जे ॿुधायल तरीक़े मुताबिक़ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियूं। अल्लाह मूंखे तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।